बारो अस्सलाम वालेकुम। खुश आहियो बाबा खेरा? ये आए चौथों क्लास ऐं चौथे क्लास आहे शागिर्द। बाबा कल्ह हिकिड़ो 5 दर्जे वारनि खां मूं हिकिड़ो सुवालु पुछियो हुयो, पोइ अॼु वरी तव्हां खां थो पुछां, ठीकु आहे? हाणे सुवालु मां जंहिंखां पुछां सिर्फ़ु उहो जवाबु ॾिए, ठीकु आहे? अच्छा, हाणे हिकिड़े माण्हू वटि 100 रुपया उहो पंहिंजे 2 पुटनि में विरहाइणु चाहे पियो, ठीकु आहे? पर हाणे हिकिड़े पुट खे चए पियो वधीक 10 रुपया अचनि, ॿिए खे 10 रुपया घटि अचनि, माना 2 रुपयनि जो फ़र्क़ु हुजे। हाणे 100 रुपया जेको विरहाईंदो उहो घणा ॾींदो, हिकिड़े वॾे पुट खे केतिरा ॾिए, नंढे पुट खे केतिरा ॾिए, ठीकु आहे? वॾे पुट खे 10 रुपया वधीक अचनि। अच्छा शाबाश, कंहिंखां पुछां हेॾा शुरा था कयूं। बाबा तादरी तव्हां ॿुधायो। शाबाश, ठीकु आहे, ताड़ी न वॼायो, ताड़ी न। वॾे खे 60, नंढे खे 40। वियो, कंहिंखां पुछां, तव्हां ॿुधायो बाबा। हा 60 40, ठीकु आहे, कंहिंखां पुछां, तव्हां ॿुधायो बाबा। नंढड़े खे 40, ठीकु आहे, तव्हां ॿुधायो बाबा। तव्हां ॿुधायो बाबा। सोची सम्झी ॿुधायो, धक न कयो, ॿुधायो। हा बाबा, तव्हां ॿुधायो। 60 40 ग़लति आहे, तव्हां ॿुधायो, ॾाढा ॿुधायो। वॾे खे 60, नंढे खे 40, कंहिंखां पुछां। जी बाबा, तव्हां ॿुधायो। वॾे खे 60, नंढे खे 40। हा बाबा, तव्हां ॿुधायो। हलो हाणे ॾिसो, तव्हां सोचो न, वॾे खे 60, नंढे खे 40, फ़र्क़ु मूं चयो 10 रुपयनि जो अचे। बाबा तूं ॿुधा। अच्छा ॿुधा। नंढे खे 45, वॾे खे 65। वॾे घणा? 65। वॾे खे 65 ऐं नंढे खे 45। वॾे खे 65, नंढे खे 45। तव्हां ॿुधायो आहे। वॾे खे 60 ऐं नंढे खे 40। नंढे खे 40, तव्हां ॿुधायो बाबा। साईं वॾे खे 60, नंढे खे 40। न बाबा, ग़लति आहे, ग़लति आहे, तव्हां ॿुधाईंदो। हा तव्हां ॿुधायो। ॾाढो फ़र्क़ु थी वियो आहे, केतिरो घणो फ़र्क़ु थी वियो। जी बाबा। वॾे खे 55, नंढे खे 45। वॾे खे 55, नंढे खे 45। 45 55 में फ़र्क़ु घणो आहे? 10 रुपयनि जो फ़र्क़ु आहे। ऐं 45 55 जेकॾहिं पाण में जोड़ कंदा त घणा थींदा? 100। तव्हां जेको चयो पिया त भाउ 60 रुपया ऐं 40 रुपया, 60 ऐं 40 में फ़र्क़ु घणो थिए? 20। पोइ त माना 60 ऐं 40 वारा ग़लति थिया न। सही केरु थियो? अजमल सोलंगी। अजमल लाइ ताड़ी वॼायो। हाणे अजमल सही जवाबु न हो। अजमल तव्हां सेखारींदो कीअं थियो या मां सेखारियां? मां सेखारियां। हलो ठीकु आहे बाबा। हाणे ॾिसो, मां हिसाबु एडिक्स में हिसाबु कीअं कबा आहिनि, ठीकु आहे? इहो मां तव्हांखे सम्झायां थो। रिकॉर्डिंग कंहिंखे यादि न, तूं वटि बाबा आहे। ॾिसो बाबा, हाणे पहिरीं ॻाल्हि ॾिसो त पैसा विरहाइणा घणा आहिनि? 100 रुपया विरहाइणा, ठीकु आहे? हिते लिखंदा 100 रुपया। 100 रुपया विरहाइणा आहिनि 2 ॼणनि में, ठीकु आहे? हिकिड़े खे जेको आहे 10 रुपया वधीक अचनि, वॾे भाउ खे 10 रुपया वधीक अचनि, ठीकु आहे? पहिरीं हिन मां 10 रुपया कटे पासे ते रखंदासीं। भाई घणा बचंदा? 90 रुपया बचा, ठीकु आहे? हाणे 9 खे जेको आहे वंड कंदासीं। 2 भाउरनि में 2 भाउर आहिनि, हिक हिक तरह विरहाइनि। वंडिया 2, ठीकु आहे? 4 × 8 बचो 2 पूरी 5 × 10, ठीकु आहे? 35 हर हिक खे 45, ठीकु आहे? हाणे हिते 45 खे 45 टोटल 90 थिया, ठीकु आहे? हाणे भाउर आहिनि 2, ठीकु आहे? हिकिड़ो वॾो भाउ हिकिड़ो नंढो। हाणे मां जेको आहे वॾो भाउ जेको आहे उनखे जेके 5 जेके 10 रुपया अलॻि हीअ जेके कढी रखिया न, इहे वॾे भाउ खे ॾेई छॾींदासीं। 45 प्लस 10 घणा थींदा? 55 थींदा। नंढे भाउ खे घणा? 45। साॻिया ई पैसा ॾींदासीं। टोटल 100 रुपया थी विया।
समझिए सर ठीक है।